अस्सलाम वालेकुम जी नाज़रीन थकानियूं सां गॾोगॾु आऊं आहियां ख़ुदि थकाई जीअं त तव्हांखे हिकिड़ी माना अहम ख़बर ॿुधाईंदो हलां त ईंदड़ सियारे में ऐं वांदनि खे अपील थी कजे त महिरबानी करे हिन सियारे में जल्द खां जल्द पंहिंजियूं शादियूं करे लाहियो, न त जनवरी जे आख़िरी तारीख़नि में सुबुहनि ते एफआर कटी वेंदी। एफआर जी नाज़रीन अचो ही हिकिड़ो शख़्स हमरा हिकिड़ो पोयां अचे पियो, इन खां पुछूं त ही शादीशुदा आहे या वांदो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा इहो सियारो अन क़रीब वेझो अचण वारो आहे ऐं जेको माना वांदनि जे लाइ इहा अपील आहे त महिरबानी करे हाणे सियारो अचे पियो, शादियूं करे लाहियो, न त जनवरी आख़िरी तारीख़नि में सुबुहनि ते एफआर कटी वेंदी। एफआर हाणे एफआईआर कटी वेंदी। यार मुंहिंजी शादी तव्हां शादीशुदा आहियो या वांदा आहियो? छड़ो आहियां छड़ो। त पोइ बसि दिसंबर में शादी करे ला, न त गिरफ़्तार थींदे, गिरफ़्तार जनवरी आख़िरी तारीख़नि में। यार गिरफ़्तार थींदो ईअं कीअं थींदोसि? हाँ ईअं कीअं थींदोसि? यार उहो असल मसइलो इहो आहे त हिकिड़ो त मूंखे मिले नथी। हाँ जेकॾहिं जे मिले बि थी न त उतां वारो कमु मुंहिंजा माइट ख़राब करे छॾीनि। ॿिया जेका आहिनि न उहो चवंदा आहिनि उन ॾांहुं पेचियो वञनि, छोकिरी जे माइट ॾांहुं चवंदा ही छोरो कमाए कोन थो। अच्छा माना माइट राज़ी कोन हूंदा आहिनि? न माइट मुंहिंजा माइट राज़ी हूंदा आहिनि। छोकिरी जा माइट राज़ी हूंदा आहिनि? छोकिरी जा माइट राज़ी हूंदा आहिनि पर छोकिरी राज़ी हूंदी आहे? छोकिरी इहा ख़बर कोन्हे। पोइ छोकिरी राज़ी कोन हूंदी आहे त पोइ तॾहिं त कमु फिटियो वञे न बाबा।